हिनमहिल असीं दादू मोरोपुल के मक़ाम ते मौजूद आहियूं। हिते जेको आहे बोर्ड जो जेको पानी आहे उहो दाख़िल थी चुको आहे। एरीगेशन ज़रियनि मां इहो मालूम थियो आहे त हिनमहिल जेको आहे दादू मोरोपुल जे मक़ाम ते जेको आहे 125.2 जेको आहे लेवल ॿुधाई पई वञे ऐं इन में जेको पानी जेको आहे टोटल 3 लख खां 3.25 लख जे अंदर में जेको पानी आहे दादू मोरोपुल में दाख़िल थी चुको आहे। इन खां अलावा मां तव्हांखे इहो ॿुधाईंदो हलां त 3,73,000 क्यूसेक जेको पानी आहे उहो सखर बैराज खां अॼु जेको आहे उहो क्रॉस कंदो ऐं 2 ॾींहंनि खां पोइ जेको आहे उहो पानी दादू वटि पहुची वेंदो। इन खां अलावा पाण हिनमहिल हलंदासीं कच्चे वारी साइड ऐं कच्चे में विज़िट कंदासीं त उते छा सूरत हाल आहे। उते जेके आहिनि 8 खां 10 ॻोठ अहिड़ा आहिनि जेके पानी की लपेट में अची विया आहिनि ऐं कुझु ॻोठ अहिड़ा आहिनि जिन में जेको आहे अॼु जेको आहे बोर्ड जो पानी जेको आहे उहो दाख़िल थींदो। अचो त पाण हलूं था कच्चे जी साइड। जी नाज़रीन, हिनमहिल पाण कच्चे जे इलाइक़े में मौजूद आहियूं। तव्हां मुंहिंजे पोयां ॾिसी सघो था त ही बोर्ड जो जेको पानी आहे आहिस्ता आहिस्ता जेको आहे कच्चे जे इलाइक़े में अची रहियो आहे ऐं हिनमहिल जेको आहे 20 खां वधीक ॻोठ जेके आहिनि उहे बोर्ड जे पानी जी लपेट में अची चुका आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हिन कच्चे जे इलाइक़े में मुबारक जतोई आहे, वज़ीर सोलंगी आहे, काइम खड़ल आहे, गुल मोहम्मद कोरेजो आहे। इन समेत 20 खां वधीक जेके ॻोठ आहिनि उहे जेके आहिनि पानी जी लपेट में अची विया आहिनि ऐं हिते जेके माण्हू आहिनि उन्हनि लड़पण करणु शुरू करे छॾी आहे। पर हिननि सां जंहिं महिल असां ॻाल्हि ॿोल कईसीं त हिननि ॿुधायो त हुकूमत जे तरफ़ां या ज़िला इंतज़ामिया जे तरफ़ां को बि जेको आहे उपाउ न वरिता विया आहिनि, न वरी असांखे को रिलीफ फराहम कयो आहे ऐं लड़पलाण लाइ न को असांखे का टेंट लॻाए ॾिना विया आहिनि। ऐं हीअ जेके आहिनि हिनमहिल लड़पलाण करे पंहिंजो जेको सामान आहे ऐं माल मता जेको आहे उहो खणी अची रोडनि ते वेठा आहिनि ऐं हिननि इहो मुतालबो कयो आहे त हिनमहिल जेको आहे हिते कच्चे जे इलाइक़े में बोर्ड अची चुकी आहे। असांखे जेको आहे कंहिं अहिड़े जॻह जेको आहे असांखे फराहम करे ॾिनी वञे त जीअं असां पंहिंजो माल मता ऐं पंहिंजा बचड़ा जेके आहिनि उहे वठी वेही सघूं। जी।